जेको कुछ थी रहियो आहे न हिन छोरी जे करे थी रहियो आहे। न मां हलीमा ते हथ खणा हा, न इहो लोफर जेको चोर आ मुझे पोयां हथ धोई पवे हा। छो अञा छोरो तुझी पचर नथो छॾे छा? किथे नैना जी मां, जंहिं घिटी में वञा थो इहो छोरो लठ खयो बीठो आहे लोफर। ओ रह सके छो नथो चवे? दाणा ॾे न रह सके। तेने लोफर छोरे मुंहिंजो निकिरण हराम करे छॾियो आहे। मां ज़मीनुनि ते बि नथो वञी सघां। इन दाह जे करे तो लोड़िया पियो थो। न दाह ॾियां हा न मुंहिंजे लाइ मसलो थिए हा। बदक छोरी खे मूं हयां, बदक मूंखे मूंसां हयां। इहो मसलो इते ख़त्म थी वञे हा, पर मुंहिंजो कारो मुंहुं थियो जो मूं दाह ॾिनी। बाबा ॻाल्हि दाह ॾियण या न ॾियण जी नाहे। मां त तोखे पहिरियां ई चयो तूं उन्हनि जे घर वञी करे उन्हनि खां माफ़ी वठ, न त मूंसां तोखे ॿाहिरि वञण न ॾींदो। लीमा इहा छोरी कूड़ थी हणई, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। ओ अम्मा बचुल, मां कूड़ नथी हणा। मूंसां हलीमा रस्ते में मिली हुई, चए पई त अदा थो चवे जेसी ताईं हिन खटे लीमे जो टंगू न भञींदुसि न तेसी ताईं मां सुकून सां न वेहंदुमि। हे छोरी त ख़ुशि थी थिए त वरी लीमो कमदार बाबू मुंहिंजो पादर खाए। हे मुंहिंजी सजणा। अबा मां ख़ुशि छो थींदमि? मां त तोखे सलाह थी ॾियां त तूं वञी करे चाचा ऐं मूंसां खां माफ़ी वठ। हाणे तुंहिंजो पीउ वञी हिन लोफर छोरे खां माफ़ी वठे? अम्मा बाबा त थियो मूंसां जॻह सह जी खल, मूंसां खां त रेस नवाब बि लहराईंदो आहे। एॾा ॿटाक मूंसा जे बारे में न हण जे रेस सां कुछ न टंगू बाहूं भञी खट ते विहारसी पिनण जोड़ो करिस। अच्छा मां कूड़ थी हणा, पोइ तूं रेस खे चई करे मूंसा जो टंगू छो नथो भञराई? मूंसा जूं टंगू बाहूं भञराईंदुसि, इहा जल्द तोखे ख़बर पवंदी। खट ते वेठो हूंदो, खट ते जो लीमो मिठो बाहे त खटो बाहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।